त अॼु जुडे जे शहरियन टाउन ऑफिसर ऐं जेका चेयरमैन जी नाइली जे करे जेका शहर में जेका रोड रस्तनि ते जेका पाणी भरियल आहे, जेका इंतज़ामिया जी गफ़लत जे करे जेका शहर जी उजड़ियल जेका तबाह सूरत हाल आहे, उन ते अॼु टाउन कमेटी जे अॻियां एहतिजाज कयो आहे। अॼु जेका समय जी तादाद में शहरी हिते मौजूदु आहिनि, उन्हनि जो इहो मुतालबो आहे त टाउन ऑफिसर खे बदिली कयो वञे ऐं नाइल इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अॼु असां सां गॾु जेका शहरियुनि जी जेका हिकिड़ी सिविल सोसाइटी जा मेंबर मौजूदु आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था, उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। जी, मौजूदा जेका बल्दियाती इलेक्शन थी उहा हाई कोर्ट जे हुकम ते थी, पर बदकिस्मती सां हिन जेका मौजूदा सरकार आहे, पर एतिरे क़दर जो जेको इमरान ख़ान पाण खे वॾो साबित पियो करे त वॾो इंसाफ़ पसंदि आहियां, उहो बि पंहिंजे ज़िले में चए थो त बल्दियात खे ही MP MNA वज़ीर कामयाबु थियणु कोन था ॾियनि। इहा जनरल सूरत हाल आहे। पर जुडो शहर जेको तारीख़ी तौर ते तमामु हिकिड़ो कारोबारी शहर हो, अॼु उहो गटरनि जे शहर तौरु सुञातो वञे थो। अॼु उहो शहर मनशियात जे मंडी तौरु सुञातो वञे थो। ताल तमामु गंभीर आहे ऐं बरसाति जेका मामूली पई आहे उनखे महीनो थी वियो आहे। अॼु बि शहर जा गटर टोटल जेके तव्हां पाड़ा ॾिसंदा, टोटल पाड़ा गटरनि में ॿुॾियल आहिनि। हीउ जुडो आवाम जो शहर आहे, 70,000 जी आबादी आहे, सॼो शहर गटर में तब्दील आहे। हितां रोड तां माण्हू लंघे कोन थो सघे। ऐं ही असांजी पुरअमन एहतिजाजी रैली हुई जुडो बचायो तहरीक जे हिसाब सां। असां हिन शहर खे तमामु ख़ूबसूरत हिन शहर जा पार्क, अॼु शहर जे पार्क जे टाउन कमेटी अॻियां बीठा आहियूं, जिते को यादूं हुयूं संभालियल असांजूं। अॼु उन्हनि खे ॾिसी अखियुनि मां आंसू पिया अचनि। ऐं एज़ काउंसलर थी बि हिन जे करप्शन जे हिसाब सां बेवस थी अॼु असां रैली में शिरकत कई आहे। जीअं जा ॻाल्हियूं ॿुधियूं जेका शहरनि जे मुज़ाहिरीन जी उन्हनि जो चवणु इहो आहे त शहर जो जेको खंडर बणियल आहे, हिन जो ज़िम्मेवार नाइल इंतज़ामिया आहे, हिते जो नाइल TMO आहे। उन्हनि जो मुंहिंजो इहो मुतालबो आहे त हुननि खे फौरी तौर पे TMO खे फौरी तौर ते बदिली कयो वञे, उनजे ख़िलाफ़ु जेका केस दाख़िल कयो वञे ऐं नाइल इंतज़ामिया ख़िलाफ़ बि सख़्तु कार्रवाई कई वञे। कैमरामैन मोहम्मद हसन कच्छी सां गॾु शाहिद मजीद, सिंध TV न्यूज़ जुडो।